सभिनी खे इलेक्शन जे चंड जूं मुबारकूं। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इलेक्शन कमीशन जो चूंडनि जी तारीख़ ॾियणु वॾी कामयाबी आहे। पीपल्स पार्टी खे लेवल प्लेइंग फील्ड नाहे मिली। अदालती मुदाख़लत खां सवाइ चूंड जो ऐलान थिए हा त बहितर हो। पीपल्स पार्टी जी चूंड मुहिम ऐं अवाम सां राब्ता जारी आहिनि। सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत खे 8 फरवरी 2024 ते मुल्क में आम चूंडूं यकीनी बणाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सदर आरिफ अलवी जो सही थियल दस्तावेज़ पेश करण ते आम चूंडनि बाबति केस उकलायो वियो। अदालत हुकुमनामे में चयो आहे त चूंडनि जो ऐलान न थियण सबबि समूरो मुल्क ॻणतीअ में वरितल हो। कंहिं बि धुर खे 8 फरवरी ते चूंड कराइण ते एतिराज़ नाहे। ज़रूरतूं पूरियूं थियण खां पोइ इलेक्शन कमीशन चूंड शेड्यूल जो ऐलान करे। अवाम खे चूंडियल नुमाइंदनि खां परे नथो रखे सघिजे। गैर आइनी तौर असेंबली टोड़ण बि गद्दारीअ जे दायरे में अचे थो। सदर वटि असेंबली टोड़ण जो इख्तियार न हो पर उन टोड़े छॾी। सदर वटि चूंडनि जी तारीख़ ॾियण जो इख्तियार हो जेको इस्तेमालु न कयो वियो। सदर खे राय वठणी हुई त सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे पए सघियो। हर इदारो आइन ते अमल करण जो पाबंद आहे। आइन ते अमल न करण जा सख़्त नतीजा हूंदा आहिनि। आइन चवे थो त आम चूंडूं 90 ॾींहं अंदरि करायूं वञनि। असां बि चाहियूं था त इलेक्शन 90 ॾींहनि में कराई वञे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार सेनेट में ख़िताब कंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन खे चूंड कराइण लाइ 54 अरब रुपया घुर्बल हुआ। असां चूंडनि लाइ 46 अरब रुपया जारी करण जो तइ कयो। पंजाब ऐं केपी में चूंड लाइ इज़ाफ़े 16 अरब रुपए जी ज़रूरत हुई पर क़ौमी असेंबली ठहराउ पास कयो त मूं वटि ॿी का बि चॉइस न हुई। आदमशुमारी हतमी थियण खां पोइ इलेक्शन कमीशन खे तकबंदियूं करणियूं हूंदियूं आहिनि। IMF मिशन सां टेक्निकी ॻाल्हियुनि जो पहिरियों इजलास अॼु थींदो। AFPR पारां अमलदरामद रिपोर्ट पेश कई वेंदी। IMF शर्त मूजिबि टैक्स छूट वारी शर्त ख़त्म करण जी रिपोर्ट तयारु। जुलाई खां सेप्टेम्बर ताईं इनकम टैक्स रीफंड अदायगीअ जो टारगेट हासिल कयो वियो। IMF सां शर्त प्लान मुताबिक़ इनकम टैक्स रीफंड अदायगियुनि में घटिताई कई पई वञे। कर्ज़ प्रोग्राम में रहंदे AFPR पहिरें 3 महीननि दौरान टैक्स छूट न ॾेई स्कीम बि मुतारिफ़ न कराई वई। पाकिस्तान में गैर कानूनी तौर तरसल पदेहनि ख़िलाफ़ ऑपरेशन जो 4 ॾींहुं। पाक अफ़गान तोरखम बॉर्डर जे रस्ते पदेहनि जे वतन वापसीअ जो अमल तेज़। कराची जे इलाइक़े सोराब ॻोठ में SSP इरफान बहादुर जी निगरानीअ में ऑपरेशन। 77 अफ़गाननि खे गिरफ़्तार कयो वियो। जैकोबाबाद मां गिरफ़्तार थियल अफ़गानी शहर खे होल्डिंग कैम्प ते एंट्री बादशमन बॉर्डर ज़रिए अफ़गानिस्तान रवानो कयो वियो। कराची खां आंदल 100 खां 13 अफ़गानी बि पंहिंजे ॾे रवाना कया विया। 48 मर्द, 15 औरतूं ऐं 50 ॿार शामिल। फैज़गंज पुलिस शहर में गश्त दौरान पक्का चांग शहर मां हिकु अफ़गानी शहरी अब्दुल कादिर खे गिरफ़्तार करे वरितो। इसराइल जे 27 ॾींहनि दौरान मुसलसल बमबारी खां पोइ टेक्निक सां हमला शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 9000 खां वधी वियो। 24,000 फ़लस्तीनी ज़ख़्मी। इसराइल पारां गज़ा जो घेरो करण सबबि फ़लस्तीनियुनि जो क़दम वधण जो ख़दशो। जाबलिया ऐं अल-ब्रेश कैम्प ते हमलनि में 50 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। हमास जो इसराइली फ़ौज ते हमलो। 6 टैंकनि समेत 9 फ़ौजी गाॾियूं तबाह। इसराइली ऑफिसर समेत 19 एहलकार मारिजी विया। पिटियालनि जे हेडक्वार्टर ते बि हमलो। हिज़्बुल्लाह पारां इसराइल जे 19 चौकियुनि ते हमला। केतिराई इसराइली फ़ौजी मारिजी वियो। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र जी सदारत हेठि जंगली जीवत बाबति इजलास। नवंबर खां सिंध में शुरू थींदड़ शिकार जी सीज़न जे हवाले सां ब्रीफिंग। वॾे वज़ीर पारां शिकार जे हवाले सां दरख़्वास्तूं तयारु करण जी हिदायत। निगरान वॾे वज़ीर चयो त जिन इलाइक़नि में हलंदड़ साल शिकार थींदो उन्हनि इलाइक़नि में ईंदड़ साल शिकार करण जी इजाज़त न हूंदी। 1 साल जी पाबंदीअ सां उन्हनि इलाइक़नि में जानवरनि जी आबादी वधी वेंदी। जंगली जीव जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ क़दम खंया पिया वञनि ऐं गैर क़ानूनी शिकार जा केसिस अदालत में ट्रायल कया वञनि। वक़्ती चीफ जस्टिस पद इंतिज़ामी जे बुनियाद ते 3 जजनि खे मुअत्तल करे छॾियो। मुअत्तल थियलनि में नौशरो फ़िरोज़ जो एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज, नज़ाकत अली टामरी कुनरी जो सिविल जज, ज़ाहिद हुसैन मुगेरी ऐं ओबावड़ो जो सिविल जज ज़ाहिद मस्तोई शामिल। मुअत्तल थियल टिनी जजिस खे हेडक्वार्टर रिपोर्ट करण जी हिदायत। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि 2 जजिस मुअत्तलीअ दौरान पघार ऐं अलाउंस खणंदा रहंदा।
डेरा इस्माइल खान में पुलिस वैन भरिसां धमाको, 5 ॼणा मारिजी विया, 20 खां मथे ज़ख़्मी। धमाके खां पोइ फायरिंग जा आवाज़ पिणु ॿुधा विया, केतिरनि ई मोटरसाइकिलनि खे नुक़सान। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती ॼाण में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त हमले में पुलिस वैन खे निशानो बणायो वियो। वधीक जांच कई पई वञे। ज़ख़्मी तलनि में एहलकार पिणु शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां डेरा इस्माइल खान में दहशतगर्दी जी मज़म्मत। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मासूम इंसाननि खे निशानो बणाईंदड़नि खे माफ़ी जोगा नाहिनि। वफ़ाक़ी ऐं ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत दहशतगर्दी जे नर्सरियुनि जे ख़ात्मे खे यकीनी बणाइनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मासूम शहरियुनि खे निशानो बणाईंदड़ डिॼणा आहिनि। वाक़िए में मुलविस दहशतगर्दनि खे मुंतक़ी अंजाम ते पहुचायो वञे। रानीपुर वेझो 2 महीना अॻु पसंदि जो परिणो कंदड़ जोड़ो गोलियूं हणी क़तल। ॻोठ वरियो वाहण में हथियारबंदनि फायरिंग करे नारी लतीफ़ा भुगती ऐं बिलावल चांडियो खे क़तल करे छॾियो। चंडे आदम भरिसां ॻोठ संजर चोड़ेचो में जवाबदार इमाम बख्श ख़ासकेली फायरिंग करे पंहिंजी ज़ाल फ़हमीदा खे क़तल कयो। वाक़िए बाद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो।